शिकारपुर जिले में अगवा चोरिन फुरन कबीलाई झेड़न बिन समाजी बुरान खिलाफ सिंध आबादगार बोर्ड जिले शिकारपुर के अगवान मीर अरसलान खान सिल्लो समाजी अगवान अब्दुल रज़ाक कोठू जी अगवानी में मुख्तलिफ सुजान धुरन पारा गढ़िया सीन में नूर मुस्तफा चौक खारेली करी वई। इन मौके ते मीडिया से गलाइंदी अरसलान खान सिल्लो अब्दुल रज़ाक कोठो बिन जो चवणो ते शिकारपुर जिले समेत मुख्तलिफ तालुकन में डोह आम थी विया आहिनि। हिते शरीफ माण्हुनि जी इज़त जान ऐं माल महफूज़ नाहे। आए ॾींहुं का फुर आए ॾींहुं को धाड़ो आई आहे। हिते असां वटि तक़रीबन अॻ में जीअं पोयों टाइम 2-5 साल अॻ में जीअं असां वटि SP नासिर आफ्ताब जे अचण खां बि अञा पहिरियों असां वटि जेको हिते ॾोहनि जी जेको आहे सो तूफ़ान हले पियो उन्हनि हिन वक़्तु उहो साॻियो ई असांखे सम्झ में अचे थो त वरी अमन अमान जो जेको पखी आहे उहो उॾंदो थो वञे ऐं ॾोहनि जो जेको आहे सो शरह वधंदी थी वञे। वस वारनि खे मां इहो अर्ज़ु कंदुसि त असां आवाम जी ॻाल्हि खे ॿुधो, असांजे मसइलनि ते गौर कयो, उन जो हल कढो। हिते असां वटि ॾोह थिए थो, ॾोह जे ॾोहारीअ खे का सज़ा नथी अचे, हुनखे पकड़ धकड़ नाहे, बल्कि साहिब इक़दार माण्हू उन्हनि खे तहफ़्फ़ुज़ ॾियनि था। वक़्तु बदमनी चोट चढ़ियल आहे, कोई बि माण्हू महफ़ूज़ न आहे। ॿियो त महांगाई खे छॾ, हर शइ खे छॾ, पर महिरबानी करे माण्हुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे, महिरबानी थींदी। असां IG सिंध खे अपील था कयूं त महिरबानी करे आल पुलिस वारा रखो, जेके नाल आहिनि उन्हनि खे कढी निकाल कयो ऐं ज़िले बदर कयो उन्हनि खे त जेकॾहिं हिन ज़िले में ॿाहिरें ज़िले वारा माण्हू ड्यूटी कनि ऐं लोकल माण्हू उहो कुझु बि नथा करे सघनि। अगवाऊं धाड़ा फुर चोरियूं असां वटि आम थी वियूं आहिनि। इन जे करे असां तव्हां खां मुतालबो था कयूं त जिन जे वोट जी ताक़त सां तव्हां वञी असेंबलियुनि ताईं पहुचो था, उते उन्हनि जो इहो आवाज़ बि रखो अमन अमान जे लाइ। DIG लाड़काणी SSP शिकारपुर चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त ॾोहारी माण्हुनि मां रहवासियुनि जी जिंद छॾाए अवाम खे तहफ़्फ़ुज़ ॾियारियो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।